निगरान तवानाई वारे वज़ीर मोहम्मद अली सोशल मीडिया ते सोलर नेट मेटरिंग बाबत ख़बरुनि जी तरदीद कंदे चयो आहे त हुकूमत तरफ़ां नेट मेटरिंग जी 19 रुपया रेट में का बि तब्दीली न कई पई वञे। निगरान तवानाई वारे वज़ीर मोहम्मद अली सोशल मीडिया ते सोलर नेट मेटरिंग बाबत ख़बरुनि जी तरदीद कंदे चयो आहे त हुकूमत तरफ़ां नेट मेटरिंग जी 19 रुपया रेट में का बि तब्दीली न कई पई वञे। कराची में सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे तवानाई वारे वज़ीर चयो त हुकूमत जी कोशिश आहे त सोलर नेट मेटरिंग खे वधि खां वधि हथी ॾिनी वञे। हुन चयो त बिजली चोरी ऐं अमरीकी डॉलर जी क़ीमत में वाध सबबि सार्फिन खे महांगी बिजली मिली रही आहे, जॾहिं त टैरिफ जी क़ीमत में मुसलसल घटिताई जी कोशिश कई पई वञे। निगरान तवानाई वारे वज़ीर वधीक चयो त मुल्क में सनअतुनि जे वाधारे ऐं सस्ती बिजली लाइ 31 अक्टूबर खां अॻु टैरिफ मुतारिफ़ करायो वेंदो। उहो टैरिफ हाणे कराची जे सनअतुनि खे दस्तियाब हूंदो। उन सां सनअतकारनि खे सस्ती बिजली फराहम कई वेंदी। मोहम्मद अली जो चवणु हो त बिजली जी ट्रांसमिशन कंपनियुनि में करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे तब्दील कयो वियो आहे, जॾहिं त गैस चोरी रोकण लाइ वॾे पैमाने ते क्रैकडाउन जारी आहे। हुन चयो त गैस जी तरसील में रंडकुनि खे रोकण लाइ हर मुमकिन कोशिश कई पई वञे। सनअतुनि खे बिना रंडक गैस जी फराहमी खे यकीनी बणायो वेंदो।